अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम सां गॾु आऊं आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। मलीर क्रिकेट डेवलपमेंट एसोसिएशन पारां जारी क्रिकेट टूर्नामेंट जो फाइनल मैच चैंपियन ट्रॉफी AQ अकेडमी पंहिंजे नाले करे वरिती। जिलानी स्पोर्ट्स स्टेडियम में जारी टूर्नामेंट जो फाइनल मैच AQ अकेडमी ऐं अयाज़ स्पोर्ट्स जे दरमियान खेॾियो वियो। पहिरें बैटिंग कंदे AQ अकेडमी 103 रन्स जो हदफ़ ॾिनो। सख़्त मुक़ाबले खां पोइ अयाज़ स्पोर्ट्स हदफ़ मुकमिल न करे सघी। क्रिकेट टूर्नामेंट जो फाइनल मैच जी तक़रीब में महिमान ख़ासि नाले वारे समाजी ख़िदमत गुज़ार CAO इरफान वाहिद मुर्तज़ा, यार मोहम्मद बलोच, अबू बकर मेमुन, कमर जान बलोच, सलमान मेमुन ऐं ॿियनि महिमाननि फ़ातह टीम खे चैंपियन ट्रॉफी ऐं ॿिया इनामात ॾिना। उन मौक़े ते ख़िताब कंदे इरफान वाहिद चयो त मलीर में जल्द क़ौमी क्रिकेट टीम जे रांदीगरनि खे आणे नौजवाननि जी हौसला अफ़ज़ाई कई वेंदी। फ़ातह टीम खे ज़बरदस्त रांदियुनि जो मुज़ाहिरो करण ते मुबारकबाद पेश कयूं था। MCDA जे नौजवाननि जी हौसला अफ़ज़ाई करण लाइ पंहिंजो भरपूर किरदारु अदा कयो आहे। रांदियुनि जा मैदान आबाद करण लाइ हर वक़्तु पंहिंजूं ख़िदमतूं फ़राहम कयूं आहिनि। मुस्तक़बिल में बि मलीर में रांदियुनि खे फ़रोग़ वठाइण लाइ हर क़िस्म जो ताउन जारी रखंदासीं। GFS पारां मुल्की लेवल ते रांदियुनि खे हथी वठाइण लाइ कोशिशूं पिणु वरितियूं आहिनि। पीपुल्स पार्टी अॻवान मुर्तज़ा यार मोहम्मद बलोच चयो त रांदियुनि जा मैदान आबाद थियण सां असांजे इलाइक़े में मंशियात जो ख़ात्मो अची रहियो आहे। मंशियात समेत ॿियनि समाजी बुराइनि जे ख़ात्मे लाइ रांदियुनि जा मैदान आबाद करणु ज़रूरी आहिनि। कमर जान बलोच, अबू बकर मेमुन चयो त असांजी ख़्वाहिश आहे त मलीर में इंटरनेशनल सतह जूं रांदियूं खेॾियूं वञनि। मलीर में बहितरीन सलाहियत रखंदड़ रांदीगर मौजूदु आहिनि जंहिंजी मालिकी करे खेनि मुल्की तोड़े बैन अल-अक़वामी सतह ते मलीर जो नालो रोशन करण लाइ अॻिते आणे सघिजे थो। तक़रीब में अकील पालारी, ज़ुल्फ़कार पालारी, नबी बख्श पालारी, महबूब जोखियो, वकार, वसीम मेमुन, अब्दुल कादिर दर समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि पुरशिरकत करे रांदीगरनि जी हौसला अफ़ज़ाई कई।